जय श्री झूलेलाल, ओम साई राम। अॼु मां साईं बाबा जी नगरी शिरडी घुमण लाइ आई आहियां। तव्हां कॾहिं बि शिरडी अचो साईं बाबा जी नगरी घुमण लाइ त मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु ॾिसो। अगरि तव्हां चैनल ते नया हुजो त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु फॉलो कजो। हिन वक़्तु मां शिरडी में आहियां। शिरडी में अची मां होटल शरण वरिती आहे। होटल शरण में मां पंहिंजो 4 बेडरूम वरितो आहे, 2000 रुपये पर डे सां। तव्हां रूम ॾिसी था सघो, रूम केॾो सुठो आहे। हाणे हलूं था असां न साईं बाबा जा दर्शन करण, जो कि हितां 100 मीटर जी दूरी ते आहे। हलो। अगरि तव्हांखे शिरडी अचिणो आहे त तव्हां बस, ट्रेन ऐं वायु मार्ग सां अची था सघो, छो कि शिरडी शहर में एयरपोर्ट बि आहे। ॻाल्हि कयां रेलवे जी त तव्हांखे शिरडी लाइ डायरेक्ट दिल्ली, बॉम्बे वॾे शहरनि खां कनेक्टिविटी बि मिली वेंदी। हाणे ॻाल्हि कयूं मुख्य मंदिर प्रांगण जे दर्शन जी, त तव्हांखे ॿुधायां मंदिर में कैमरा, मोबाइल ऐं कंहिं बि प्रकार जी इलेक्ट्रॉनिक गैजेट्स अलाउ कान आहे। हिन लाइ तव्हांखे मंदिर प्रशासन जी तरफ़ खां थियल फ्री लॉकर ऐं जूता गॾु ॾिसण ईंदा। हिते तव्हां मोबाइल कैमरा जमा कराए था सघो ऐं गॾु में तव्हांखे ॿी मुख्य ॻाल्हि ॿुधायां, तव्हां मंदिर में 2 तरीक़े सां दर्शन करे था सघो। पहिरियों फ्री दर्शन, ॿियो 200 रुपए जो पेड पास VIP दर्शन। सुठो हूंदो तव्हां पेड VIP दर्शन पास फ्री ऑनलाइन बुक कराए छॾियो, न त भीड़ हुजण ते मंदिर में पेड पास जी विंडो बंदि थी वेंदी आहे। हलो अंदर दर्शन करण था हलूं। ओम साई राम। हिन वक़्तु मां साईं बाबा जे मंदिर जा दर्शन करे अची चुकी आहियां। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसंदा हुआ चावड़ी। तव्हां कॾहिं फोटोनि में ॾिठो हूंदो कि साईं बाबा रेलिंग ते हथ रखी करे हिते वेहींदा हुआ। इहा उहा ई जॻह आहे। मुंहिंजे सिधे हिते ॾिसंदा द्वारका माई। हिते साईं बाबा जी उहो ॾाढे पुराणे वर्षनि जी बोरी गेहूं जी पई आहे, जंहिंमें अॼु ताणी धुन कोन लॻी आहे, और हिते उहा ई धुनी पई जले अॼु ताणी काफ़ी समय खां। तव्हांखे मंदिर प्रांगण दर्शन लाइ मंदिर प्रांगण खे मैप जे आधार ते समझणो पवंदो। पहिरियों पॉइंट जो ॻाढ़े कलर में ही हू स्थान आहे जिते साईं बाबा जी समाधि आहे। चवंदा आहिनि साईं जे भक्त हिते खंडोबा मंदिर बि ठारायो, पर साईं मंदिर ठहण खां पहिरीं साईं ब्रह्मलीन थी विया। तॾहिं साईं जे भक्तनि हिते साईं जी समाधि ठाहे साईं जो मंदिर ठाहे छॾियो। समाधि मंदिर खां जुड़ियल द्वारका माई आहे, जिते साईं जी भरियल धुनी अॼु बि भरे ऐं जिते अॼु बि साईं जी चक्की ऐं गेहूं जी बोरी रखियल आहे। टियों हरे रंग जो पॉइंट चावड़ी, जिते साईं लकड़ी जी रेलिंग जे सहारे वेही करे भक्तनि सां ॻाल्हाईंदा हुआ। आख़िरी चौथो पॉइंट हू नीम जो पेड़ आहे, जंहिंजे हेठां साईं बाबा वेहींदा हुआ। हिन वक़्तु मां भगवान भोलेनाथ जे अंशा अवतार श्री खंडोबा मंदिर में आई आहियां। तव्हांजी जानकारी लाइ ॿुधाए, जॾहिं साईं बाबा पहिरियों दफ़ो शिरडी आया हुआ त इन ई मंदिर में साईं बाबा खे साईं नाले जी उपाधि मिली हुई। हलो अचो अंदर दर्शन था कयो खंडोबा मंदिर जा। ही खंडोबा मंदिर शिरडी बस स्टैंड जे साम्हूं ऐं मुख्य मंदिर खां 200 मीटर जी दूरी ते आहे। उन समय में हिते जा पुजारी मानसापति हुआ। जॾहिं साईं बाबा हिकु बारात सां गॾु हिते आया हुआ, तॾहिं मानसापति साईं बाबा खे अहो साईं चई करे संबोधन कयो। तॾहिं खां साईं बाबा खे साईं नालो मिलियो। अॼु बि साईं जी पालकी खणी अचण वारा हिन मंदिर में ज़रूरु ईंदा आहिनि। हिन वक़्तु मां श्री साईं प्रसादालय में अची चुकी आहियां। हिते रोटी जी टाइमिंग सुबुह 9 बजे खां राति 9:30 बजे ताणी आहे। हिते तव्हां रोटी जो आनंद ॿी तरीक़े सां वठी था सघो। हिकिड़ो फ्री पास कूपन वठी करे रोटी जो आनंद वठी था सघो। हिकु 50 रुपए जो कूपन वठी करे डाइनिंग एरिया में आराम सां वेही करे रोटी जो आनंद वठी था सघो, पर हुन में ॾही और पापड़ जी सुविधा तव्हांखे एक्स्ट्रा में मिलंदी। ही साईं बाबा मंदिर खां 2 किलोमीटर जी दूरी ते आहे। हाणे असां हलूं था अंदर रोटी जो आनंद वठण। हिते हज़ारों लाखों श्रद्धालु रोजाना भोजन कंदा आहिनि। हिते ठहण वारो सॼो भोजन सोलर प्लांट ते ठहींदो आहे। भोजन में तव्हांखे 2 खां 3 तरह जी सब्जी, चांवर, रोटी, मिठो ऐं सलाद मिलंदो आहे। ऐं अगरि तव्हां पंहिंजो रूम साईं मंदिर प्रशासन जी तरफ़ खां हलण वारे साईं आश्रम, धारावती आश्रम या साईं भक्त निवास में बुक करायो था त तव्हांखे भोजन प्रसादी जी व्यवस्था आश्रम में ही मिली वेंदी। अगरि तव्हांखे पंहिंजो रूम आश्रम में बुक कराइणो आहे त तव्हां श्री साईं बाबा संस्थान जी वेबसाइट ते वञी करे बुकिंग कराए था सघो। ऑफलाइन रूम अवेलेबिलिटी हुजण ते मिलंदो आहे। आश्रम खां साईं बाबा मंदिर ऐं साईं प्रसादालय लाइ बि फ्री बस सेवा 10 मिंट में अंतराल ते रेगुलर हलंदी आहे। एतिरो ई न, तव्हांखे मंदिर प्रांगण ऐं आश्रम में 5 रुपए जो पैकेट नाश्तो, 2 रुपए जी चांहि, 3 रुपए जो दूध जी सुविधा पूरे ॾींहुं मिलंदी आहे। उमीद करां थी तव्हांखे शिरडी जी जानकारी ऐं दर्शन कराए पाए। वीडियो पसंदि हुजे त चैनल खे सब्सक्राइब ऐं फॉलो करे छॾिजो। मुंहिंजी वीडियो हाणे तव्हांखे सिंधी फ्लेक्स ते बि ॾिसण लाइ मिलंदी, जेके तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करे था सघो।